जॾहिं अव्हां कंहिं थधे ॾींहुं घर खां ॿाहिरि निकिरंदा आहियो त सीउ लॻण का ख़ासि ॻाल्हि न आहे, छो त हिन मौसम में त ईअं ई थींदो आहे। पर जेकॾहिं गरम माहौल में बि हर वक़्तु सीउ महसूस थिए त इहा का बीमारी थी सघे थी। इहा ख़बरदारी मुख़्तलिफ़ तिबी तहक़ीक़ी रिपोर्ट्स में ॾिनी वई आहे। उन जे हवाले सां ॼाण हासिल करे अव्हां बि ख़तरनि खां बची सघो था। जेकॾहिं अव्हां जा हथ ऐं पेर हर वक़्तु थधा रहंदा आहिनि त इहो आयरन जी खोट जो नतीजो थी सघे थो। रत में ॻाढ़नि सेल्स खे रत में ऑक्सीजन लाइ आयरन जी ज़रूरत हूंदी आहे ऐं उन जे खोट सां रत जी रवानी मुतासिर थींदी आहे। इन जे नतीजे में जिस्म खे मामूल खां वधीक सीउ महसूस थींदो आहे, जंहिंजे करे रत जी रवानीअ में ईंदड़ तब्दीलियूं हूंदियूं आहिनि ऐं इहो अहसास गर्मियुनि में बि थी सघे थो। जेकॾहिं अव्हां जो जिस्म मुनासिब मिक़दार में थायराइड हार्मोन नथो ठाहे त इन सां मेटाबॉलिज्म खे रेगुलेट करण जो निज़ाम मुतासिर थींदो आहे ऐं अव्हां खे हर वक़्तु थधि जो अहसास थींदो रहंदो आहे। जेकॾहिं थधि सां वार छिड़ण जी शिराह में वाध थिए या कब्ज़ वग़ैरह जी शिकायत थिए त डॉक्टर सां राब्तो करणु घुर्जे। घटि जिस्मानी वज़न या सन्हड़ो थियण जी सूरत में थधि जो अहसास ॿिनि सबबनि जे करे थींदो आहे। हिकु त घटि चर्बी जिस्म में हुजण जे करे उन लाइ गर्मीअ खे बरक़रार रखणु वधीक देर ताईं मुमकिन नाहे हूंदो, जॾहिं त मेटाबॉलिज्म बि सुस्त थी वेंदो आहे, जंहिंसां जिस्म खे गर्मीअ लाइ घटि तवानाई मिलंदी आहे। असल में जिस्म स्मार्ट हूंदो आहे ऐं जॾहिं उनखे अहसास थींदो आहे त तवानाई घटि आहे त उहो उनखे ज़ाया नाहे कंदो। ओजागो मेटाबॉलिज्म खे सुस्त करे छॾींदो आहे, जंहिं जे नतीजे में इंसान खे थधि जो अहसास थियण लॻंदो आहे। जॾहिं त राति जो सुम्हण सां जिस्मानी गर्मी पद बि घटिजंदो रहंदो आहे ऐं जिस्म उन जो आदी थी वेंदो आहे। जॾहिं जिस्म खे मुनासिब मिक़दार में पाणी नाहे मिलंदो त इहो असराइते तरीक़े सां रत खे डोड़ाइण में कामयाब नाहे थींदो। पाणी गर्मीअ खे बि बरक़रार रखंदो आहे, जंहिंजो मतिलबु आहे त पाणीअ जी खोट जिस्मानी गर्मी पद खे लाहे छॾींदी आहे, जंहिंसां थधि महसूस थियण लॻंदी आहे। शुगर जा शिकार माण्हू पेरीफेरल न्यूरोपैथी थींदा आहिनि, जेका जिस्म खे नुक़सान पहुचाईंदी आहे। शुगर जे मसइलनि जे नतीजे में मरीज़ खे थधि, सूर या बिना कंहिं सबब जे गर्मी महसूस थींदी आहे। थी सघे थो त इहो जिस्मानी तौर ते न थिए पर रुगो थधाण महसूस थींदी आहे। चर्बी माण्हुनि जे जिस्मनि खे गरम रखण में मददगार साबित थींदी आहे। घटि चर्बी वारियूं ग़िज़ाऊं अक्सर जिस्म खे थधो करण जो सबब बणजंदियूं आहिनि। जेकॾहिं अव्हां खे थधि महसूस थिए थी ऐं कंहिं क़िस्म जी बीमारी नाहे त इहा कुदरती तौर ते रत जी रवानीअ में ख़राबी बि थी सघे थी। अहिड़ीअ सूरत में वर्जिश खे मामूल बणाइण इन अहसास मां छुटकारे लाइ सुठो आहे। मसल्स गर्मी पैदा कंदा आहिनि, जंहिंसां जिस्म गरम रहंदो आहे। पाण खे जिस्मानी तौर ते सरगर्म ऐं वर्जिश खे मामूल बणाइण ज़रूरी हूंदो आहे।